नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त सरकारी टीवी ते गुज़िरियल रात लाइव स्पोर्ट प्रोग्राम दौरान T20 वर्ल्ड कप जे पाक न्यूज़ीलैंड दंगल ते तजवीज़ करण वक्त प्रोग्राम जे एंकर डॉक्टर नौमान न्याज़ी ऐं अॻूणे फास्ट बॉलर शोएब अख्तर विच में ॾंद चक थी पिया आहिनि। मेज़बान शोएब अख्तर लाइव प्रोग्राम दौरान शोएब अख्तर खे निकिरी वञण लाइ चयो। स्पोर्ट प्रोग्राम जे एंकर नौमान न्याज़ी न्यूज़ीलैंड खिलाफ़ क़ौमी टीम जी हिम्मत अमले बाबति जॾहिं त शोएब अख्तर खां सवाल पुछियो त अॻूणे फास्ट बॉलर तजवीज़ पेश करण दौरान ॿ टे भेरा मेज़बान खे मुखातिब थी मैच बाबति संदसि मौक़िफ़ ते चिथर कई। मेज़बान डॉक्टर नौमान न्याज़ लाइव प्रोग्राम में शोएब अख्तर खे मुखातिब थींदे चयो त तव्हां घणो रोंग पिया ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हांखे घणो ओवर स्मार्ट थियणो आहे त पोइ प्रोग्राम छॾे हलिया वञो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।